अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वरफ़अना लक ज़िक्रक वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ज़ुबान खोले जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। थोरन मथा थोरा अदा मूते महबूब बन जा। थर में वारी थोरड़ी उन खां भी घणेरा भलायूं ऐं भेरा मत गणे गणी दुसके तेरा। छो त लगी मूर न उखड़े लगी मूर न उखड़े हई जा होतन लखे लोहार गंढिया समे सोनारन पर सुरी कान सैयद चे अदा हज़ारे हथोड़न ओहा मेख महबूबन यार बिन चपन सा चोरे छड़ी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, उलमाए किराम, खुलफाए किराम, इलाके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मूं जहिड़ा गुनाहगार हुज़ूर जा उम्मतियो, मुझे करीम रब जा बानड़ो, लख लख तव्हां सां सभिनी खे मुबारकूं जो अॼु अल्लाह जी ज़ात तव्हां सां गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र जे लाइ क़बूल फरमायो। अणगणिया एहसान मुझे सुहिणे करीम रब जा, जै पंहिंजे महबूब जो उम्मती बनाए वरी पंहिंजे महबूब जो शान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ चूंडियो आहे। हिन वक़्तु तव्हां सां खां अलाए केतिरा वॾी इज़त वारा, दौलत वारा, हुस्न वारा, इल्म वारा ख़बर नाहे छा कंदा हूंदा, काई ख़बर नाहे छा कंदा हूंदा। तव्हां सां पंहिंजे मुक़द्दर ते नाज़ कयूं जो मुंहिंजे करीम रब पंहिंजे याद लाइ असांखे चूंडियो आहे। अल्लाह जे हुकुम खां सवा जॾहिं मुंहिंजा जानी कख बि नथो चुरी सघे त इहे हेतिरा माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ ते न पर मुंहिंजे करीम रब जे हुकुम सां आया आहिनि। अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखां जेको कमु वठे, अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे जंहिं कम जे लाइ चूंडे, अल्लाह जी मर्ज़ी आहे यार मरण खां अॻु में जंहिंखे मौक़ियो अता फरमाए। इहा कंहिंजे बि वस जी ॻाल्हि कोन्हे, ये सब मर्ज़ी मुझे सुहिणे करीम रब जी ज़ात जी आ। लेकिन तारीख़ पूरी दुनिया जी ॿुधाए थी त मुंहिंजो अल्लाह बि उन खे चूंडींदो आहे जंहिंखे उन जो महबूब पसंदि करणु फरमाईंदो आहे। जंहिंखे महबूब पसंदि कंदो आहे उन खे मुंहिंजो अल्लाह चूंडींदो आहे। त तव्हां असां यकीनन अल्लाह जो चूंडियो आहे त तव्हां असांखे इन ॻाल्हि जो बि यकीन हुअणु घुर्जे त मदीने जे महबूब तो असांखे पसंदि कयो आहे तॾहिं मुंहिंजे रब जे ज़ात चूंडियो आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त दुनिया जी तारीख़ सॼी भरी पई आहे। सुबुह जो बि अबू जहल मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसंदो हुयो, शाम जो बि अबू लहब मुंहिंजे हुज़ूर खे ॾिसंदो हुयो, उतबो शैबो सुबुह शाम ॾिसंदा हुया। ऐं होॾां फारस जे मुल्क मां, कहिड़े मुल्क मां? फारस जे मुल्क मां हज़रत सलमान फारसी उन जो बाबो साईं उन वक़्तु जेको बाहि जी पूॼा कई वेंदी हुई उन जो अॻुवाण हुयो, उन जो अॻुवाण हुयो, दौलतमंद हुयो, रब जूं सभु नेमतूं उन वटि हुयूं। मगर लॻी तुंहिंजी तार आ जंहिंखे दुनिया में उहे दीवाना। एॾा मके जे सरज़मीन ते अबू जहल वेठो आहे, ॾिसे बि थो पर सुञाणे कोन थो। अबू लहब वेठो आहे, ॾिसे थो पर सुञाणे कोन थो। होॾां हज़रत सलमान पंहिंजे बाबे जे ड्यूटीअ ते फ़ाइज़ आहे, उन जेका बाहि जी पूॼा आहे उन जी निगरानी थो पियो करे। दिल में ख़याल थो अचे हीअ त बाहि आहे, असां था हिन खे ॿारियूं। उहा का ज़ात त ॿी आहे जेका काइनात खे ॿारे रही आहे। इन में असां काठियूं था विझूं तॾहिं थी रोशनी करे। हीअ हक़ीक़त कोन्हे। हज़रत सलमान जे अंदर में आवाज़ तो अचे, हक़ीक़त उहा आहे जेको हिन सिज जे ज़रिए काइनात खे रोशन करे रहियो आहे। हाणे इन हक़ीक़त खे ॻोल्हियां किथां? इते बिहारे हिकिड़ो लतीफ़ जुमिलो अची वियो। हज़रत बायज़ीद बुस्तामीअ जे भर में बाहि जो हिकिड़ो पूॼारी रहंदो हुयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी
बार बार उनखे अल्लाह जे दीन जी दावत ॾियण वेंदो हो, मगर ओहो हेॾा ॿुधी हेॾा अणॿुधी कंदो हुयो। हुजूर जे इस्लाम जी दावत ॾियण वेंदो हुयो, ओहो बाहि जो पूजारी हेॾा ॿुधी हेॾा कढी छॾींदो हुयो। मुंहिंजे अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो निहारियो, हो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम दावत ॾियण खां मुड़न जे लाइ तयारु नाहे। अल्लाह जे कुदरत ॾे निहार मुंहिंजा मुस्लमान। उन बाहि जे पूजारीअ जो आख़िरी वक़्तु अची वियो, उन जो साह नथो निकिरे। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, साह नथो निकिरे। अटकियो पियो आहे हिन जॻह ते, दोॾा फाटा पिया हल, हज़ारो कतार रोए थो, माण्हुनि खे सॾड़ा थो करे। हज़रत बायज़ीद बुस्तामीअ खे ग़ुलामनि ॿुधायो, मुंहिंजा साईं फलाणो बाहि जो पूजारी अॼु ॿियो ॾींहुं गुज़री वियो आहे, उन जो साह नथो निकिरे। उन जा जेके आशिक हुए परेशान हन। हज़रत बायज़ीद फरमायो, हलो त हलूं, हली उन खां तबीयत बि पुछी अचूं, अल्लाह जे दरबार में दुआ बि करे अचूं। मुसलमान पंहिंजे गिरेबान में जाती पा, असां तव्हां पंहिंजो किरदार बि ॾिसूं, अल्लाह जे नेक सालिहन जो किरदार बि ॾिसूं। हज़रत बायज़ीद खे ग़ुलामन चयो, इहा तारीख़ आहे, इहा तारीख़ आहे त जॾहिं बि को नेक कम कंदो आहे त पहिरीं मुखालफ़त पंहिंजा वेझा कंदा आहिनि। ग़ुलामन चयो, साईं सॼी ज़िंदगी हुज़ूर जे दीन जी मुखालफ़त करण वारो, तव्हां खे इज्जत न ॾियण वारो, तव्हां जी बार बार दावत ते गौर न करण वारो, वरी उन ॾे था हलो। हज़रत बायज़ीद बुस्तामी निहारे पंहिंजे ग़ुलामन खे फरमायो, इहा ई त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। पंहिंजनि सां त सभु को प्यार कंदो आहे, को गैरन सां प्यार करे, इहा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। मुझे हुजूर फरमायो, जेको चंगाई कंदो आ उन सां त सब को कंदो आ, पर जेको बुरन सां चंगाई कंदो आ उनखे अम्मा आमिना जो लाल चइबो आ। अजीज़ा ने मल गाल के खुटाया गर्मी जो एहसास आ। हज़रत बायज़ीद पांजे मुझ मौत किदन के मुतमैन करे पान पांजी जमायत वठी जीअं पहुता, उन बाह जे पूजारी जी जीअं जो नजर पैजी वई, निहारे परेशान थी वियो। बायज़ीद तव्हां चई जी आओ, खैर में आया हो? पान फरमाए तुझी तबीयत पुछण आया हूं। जेडी मल तबीयत जो नालो वरतऊं तो न बाह जे पूजारी जे अखिन में मायूसी जाहिर थी वई। पान फरमायो, ऐ बाह जा पूजारी सजी जिंदगी इन बाह जी पूजा कई, दुनिया के इन बाह जे पूजा जे ला मुतमैन कई। हिन खां वधीक तुझे मथा दुखी महल कहिड़ी ईंदी? चओ जैसा सजी जिंदगी प्यार कयो थई उनखे चओ त हींअर तुझी मदद करे। चवे थो कीअं इनखे चवां? हज़रत बायज़ीद चयो, हे पंहिंजी बाह इन बरदड़ बाह जे विच में विझी करे चवीस त मूं सजी जिंदगी तोसां निभायो आ, अॼु तूं मूंसां निभाए त दुनिया खे ख़बर पवे त जेको तोसां प्यार कंदो आ उनखे तूं जलाईंदी नहीं। ओ बाह जो पूजारी चवे तो हज़रत बायज़ीद के सोना बाह जो त कम ही जलाइणा। पाण फरमाए न बाह जो कम जलाइण कोने, पो तुझो प्यार छाजो आ? तो कहिड़ी मोहब्बत कई आ? अॼु ही त मौक़ो आ निभाइण जो, अॼु ही त ख़बर रखणी आ त वफ़ा किथे आ जफ़ा किथे आ। मुरीद उन जा मौत कद सभिनी चयो बायज़ीद सच थो चवे। मजबूर थी करे उन बाह जे पूजारी जीअं जो बाह में हथ अॻिते कयो, चीचू अंदर वयूं सड़न लगियूं, सट ॾेई पोइते कयईं, चई मुंहिंजूं चीचूं थियूं सड़न। हज़रत बायज़ीद चयो
तो बाहि सां प्यार कयो, मां बायज़ीद बाहि जो इनकार कयो। तूं जूं चीचूं साड़ियूं थई, हाणे पोइते थी त मां तो तोखे ॿुधायां त तुंहिंजो यार सचो आ या मुंहिंजो यार सचो आ। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि मुझा दोस्त अजीज अल्लाह अकबर जो नारो हणी मुझे मदीने जे महबूब ते दुरूद पढ़ी। हीअं बाहि में हथ विझी विच ते बीही रहियो, बाहि ॿई पासा बरंदी थी रहे। हज़रत बायज़ीद जे वार के भी कुछ न थियो। उन बाहि जे पूजारी निहारे चयो, ही छाहे? हज़रत बायज़ीद चयो, ही उहा मुझे करीम रब जी ताकत आ, हीअ उहा मुझे महबूब मुस्तफ़ा जे दीन जी निशानी आ, सच जी निशानी आ, हक जी निशानी आ, जेका सदाई मां तोड़े दावत खणी ईंदो हुयुसि। पर मां अॼु भी तोखे चवां थो, अञा तुंहिंजे सिरीअ में साह आ, मुंहिंजे यार जी रहमत कुशादी आ। हींअर भी नारो हणण तुंहिंजो कम आ, बख़्शिश ॾियण मुंहिंजे यार जो कम आ। मुझा मुसलमान भा सोच, ही उहो दीन आ, ही उहो दीन आ। ऐं मुझो महबूब मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात उहा रहमतल लिल आलमीन जी ज़ात आ। ऐं मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे उम्मत के बख्शण ला ईअं तैयार आ, मरण खां रुॻी चंद मिंट भी अॻु में जे न सच्ची तौबह नसीब थी वञे त रब लेखो करे ई कोन थो। हज़रत बायज़ीद ॾे निहारे उन बाहि जे पूजारीअ चयो, सच था चओ? जी आज़माए ॾिस। जी पोइ मां कलमो पढ़ां, मूंखे गारंटी लिखी ॾींदे त मूंखे क़बर में कुझु कोन थींदो, मां त पाण खे साड़ायां हा, हाणे जो उम्मती हुज़ूर जो थींदुसि त साड़ाईंदुसि त कोन। त हज़रत बायज़ीद चवे थो, तोखे क़बर में त कुझु कोन थींदो, पर क़बर में यार जो दीदार थींदो, गारंटी मां थो लिखी ॾियां। ऐं मुझा दोस्त, ऐं मुझा मुसलमान भा, सजी जिंदगी बाहि जी पूजा करण वारो अल्लाह जी ज़ात कदे कंहिंजे करे कंहिं ते राज़ी थींदो आ। असल में हुन जा जेके ग़ुलाम हुया, उन जे बाहि जी पूजा करण वारा, उन्हनि में कुछ अहिड़ा हुया जेके ख़ुश न हूंदा हुया इन बाहि जे पूजा में। मुझो रब उन्हनि ते जो राज़ी थियो त यार मुझो तोसां बि राज़ी आ, मुझो यार मूंसां बि राज़ी आ। बाकी को अमीर को गरीब, ये सजी किस्मत जी बाजी आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन मिस्कीनन जे करे उन्हनि जे बाहि पूजारी जे मथां भी रहम फरमायो। हज़रत बायज़ीद जे हथड़े ते बैयत करे उन बाहि जे पूजारी कलमो पढ़ण शुरू कयो। अखिड़िन मां लुड़क वहण शुरू थी वया। मुझे मदीने जे महबूब फरमायो आ, मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फिज़्ज़र। मदीने जे साईं फरमायो, दुधल खीर वापस वञी सघे थो, पर अल्लाह जे खौफ में निकतल गोढ़ो ज़ाया नथो थी सघे। जॾहिं न अख मां गोढ़ो वहंदो आ, मुझे मदीने जे साईं फरमायो, ॿ निशानियूं थई मुसलमानो। हुजूर फरमायो, ॿ निशानियूं याद कयो, जॾहिं न ॿ निशानियूं तव्हां जे जिस्म में अची वञनि, उन महिल मुड़स माण्हू थी घुरण शुरू कजो। उन महल मुड़स माण्हू थी घुरण शुरू कजो। इहो न ॾिसजो त मां गुनहगार केतिरो हां, इहो न ॾिसजो त मां छा कंदो हुयुसि। उन महिल इहो समझजो त राणो रीझी पियो, हाणे वारो कर वंड वठी वठ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझा महबूब उहे ॿ निशानियूं कहिड़ियूं मुझे मदीने जे मीर फरमायो। जॾहिं अल्लाह जे ज़ात जो तुझे दिल में खौफ पैदा थे त मां अल्लाह जे दरबार में
कहिड़ो मुंह खणी मैदान महशर में बीहंदुस ऐं इन खौफ जे दौरान तुझे अखिड़िन मां हिकिड़ो ॻोढ़ो गड़ी पवे मदीने जे साईं फरमायो याद कजा इहा उहा घड़ी आ जॾहिं अल्लाह जी रहमत तुझे तरफ मुतवज्जिह थी चुकी आ छो त बिना झुड़ जे मींह जवाब जो बिना झुड़ जे मींह हा वसाइण वारे जे लाइ मुश्किल कोन्हे वसाइण वारे जे लाइ मुश्किल कोन्हे बिना पीउ जे पुट ॾियाणे वारी मुंहिंजी रब जी ज़ात आ वरी उन पुट खे नबी बनाइण बि मुंहिंजे रब जी ज़ात आ वरी बिना माउ पीउ जे आदम खे मिटीअ मां बनाइण बि मुंहिंजे रब जी कुदरत आ वरी मर्द जे पासीरीअ मां औरत खे बनाइण बि मुंहिंजे रब जी कुदरत आ मुंहिंजे रब जे ताक़त जी काई हद न आहे पर मुंहिंजे रब चयो त मां रब जो तरीक़ो ही आ त मां जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस खे उन्हनि खे पाण में मिलाईंदो हा पोइ पंहिंजे कुदरत जो रंग ज़ाहिर करे छॾींदो हा अल्लाह फरमाए मां पाबंद न आहियां त ईअं ई कयां मुंहिंजी हीअ बि ताक़त आहे मुंहिंजे ईसा ॾे निहार जो मुंहिंजी हीअ ताक़त आहे मुंहिंजे आदम ॾे निहार जो मुंहिंजी हीअ ताक़त आहे मुंहिंजे हवा ॾे निहार जो तव्हांजे रब जे ताक़त जी काई हद न आहे पर मां अल्लाह जो निज़ाम कुदरत ही आहे रब चवे थो मां बिना झुड़ जे मींहं वसायां मुंहिंजी ताक़त आहे मूंखां पुछण वारो कोई कोन्हे को अल्लाह फरमाए थो सोच हे अचानक हलंदे हलंदे अदाहे आसमान मां ककर फाटी पियो 50 साल अॻु में कॾहिं ॿुधो थो वॾी उमिरि वारा वेठा जवाब ॾियो 30 साल कॾहिं अॻु में ॿुधव त ककर फाटो कोन फाटो इहो ककर पाणीअ जो भरियल आहे हले बि थो कंहिंजे हुकुम सां जवाब ॾे कंहिंजे हुकुम सां घुमे बि थो कंहिंजे हुकुम सां सदाई वसंदो नाहे हज़ारे ककर ईंदा आहिनि हलिया वेंदा आहिनि कॾहिं नंढड़ी ककिरी हूंदी आहे वसंदी आहे सोच इन ककिरीअ मां कणो कणो करे वसण ए मुंहिंजे रब जी कुदरत आहे या कंहिं दुनिया वारे जी ताक़त आहे जवाब ॾे मुसलमान मुंहिंजो अल्लाह पंहिंजी कुदरत सां पंहिंजो ॾाढो अञा तोखे कीअं ॾेखारे रब तो चवे सोच बुनेर जा वाक़िया पढ़ी पे अचानक ककर फाटी पियो मिंट हिकिड़े जे अंदर सवे फुट मींह वसी वियो रब तो चे ककर इहो साॻियो ई हुयो भर में बि साॻिया हुया जंहिंखे मूं हुकुम कयो वस किरी पियो हिते उहो किरी पियो पाण बाप हुई उते बीठो हो पाणी हिकिड़ी जॻह ते छॾी रब तो चवे मां कादिर हां अगरि मां ईअं कयां त दे खबर तू काथे हलदे काथे घुमदे हे मां रब जो कुर्बा तुंहिंजे मथां जो किरोड़े ककरन खे हुकुम कंदो हा त बूंद रहमत जी थी वसंदा वञो हे कंहिंजो करम जवाब ॾेई कंहिंजो करम अल्लाह जी ज़ात जो कंहिंजे करे जो अम्मा आमिना जे लाल जे करे याद रख कंहिंजे करे ई जेके मुसीबतूं टरन थियूं न तारे मुंहिंजो रब थो लेकिन कंहिंजे करे जो जंहिं रोई दुआऊं घुरियो कंहिंजे करे जंहिं मुंहिंजे महबूब रोई दुआऊं घुरियूं तुंहिंजो असांजो वजूद ई कोन हो तुंहिंजा असांजा अब्बा ॾाॾा बि कोन हुया वफ़ात मुंहिंजे मुस्तफ़ा जी निहार रोई चयो मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे गुनहगारनि जी पारत हुजे ऐं मुसलमान ए नौजवान मिटनि सां बि निभाई थो दोस्तनि सां बि निभाई थो निभाइण छॾियो अथई कंहिंखे हिकिड़ो ख़ुदा खे ॿियो मुस्तफ़ा खे बस ॿिनि सां निभाइण छॾे ॾिनई बाक़ी हड़िनी सां निभाई थो मूंखे जवाब ॾियो हेतिरी जमायत वेठी आहे सजण साईं जो मस्त फ़क़ीर तव्हांजा ॾो ॿाहूं ॿधी अर्ज़ थो करे जवाब ॾियो तव्हांजा मिट जेकॾहिं ओ हुन किनारे भिट जे हन थर में हन शादीअ जो रुॻी कार्ड थो अचेव पैसा बि कोन्हनि ॿकर विकिणी वञो था कोन था वञो ईमानदारी सां ॿुधायो ॿकर न आहे त अन्न बि विकिणो अल्लाह पनाह में निकिर अन्न न आहे त व्याज बि वठ मिट ॾे वञ छो मिट कावड़जी न वञे मिट ॾींदो छा ताना मिट ॾींदो छा मेहणा दोस्त कावड़जी न वञे ॾींदुई छा दोस्त कावड़बो दोस्त जे कावड़ खां टिजी थो दोस्त जे कावड़ खां टिजी थो ऐं हिन मस्जिद मां रोज़ 5 वक़्त यार जो कार्ड हथो हथ थो मिलई दिलि ई का नथी चवई उन खां नथो टिजी जंहिंजे हथ में सभु कुझु आहे केॾो न अजीब मुस्लमान आहीं तूं यार
केडो अजीब मुसलमान है तू सोना सभिनी खां डिजी थो जन जे हथ में कुछ भी कोने उन खां डिजी थो जन जे हथ में सब कुछ आ उन खां नथो डिजी डाहो थी डाढो बेनियाज़ा डाढो बेनियाज़ा जो हुजूर जो उम्मती न हुजी हां तो मुझो रब तोखे बुधाई हत रब जी बेनियाज़ी छा थींदी आ। ये करम हुजूर का हम पर आने वाले अजाब टलते हैं। ये करम हुजूर का हम पर आने वाले अजाब टलते हैं। आओ बाज़ारे मुस्तफ़ा को चले अरे खोटे सिक्के वहाँ पे चलते हैं। ऐ मुझा मुसलमान भा मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती ए जुमलो इन सजन साईं जे मस्त फकीर जो दिल जा कन्न खोले बुध जेके भी शरई अहकामात अल्लाह जे ज़ात नाज़िल फरमाया इन फर्श ते नाज़िल फरमाया कदे मक्के में कदे मदीने में कदे पहाड़न में कदे जबलन में कदे बागन में कदे नहरुन जे मथा तमाम शरई अहकामात अल्लाह फर्श ते नाज़िल फरमाया। हिकड़ी नमाज़ा जेका अल्लाह फर्श ते न पर अल्लाह मकान ते या रखे अता फरमाया। ओ बेकदर मुसलमान नमाज जो कदर न करण वारा मुसलमान तोखे अंदाजो ही कोने को त नमाज जी हकीकत चाहे तोखे खबर ही काने का त नमाज जी बरकत चाहे तोखे खबर ही काने का त नमाज मां मिलंदो चाहे। मां तोखे चवां तो खुदा जो कसम रुगी हिकड़ो दफो जिंदगी में अहिड़ी बरकातू नमाज पढ़ घणियूं रकातू बरकातू नफिल नमाज पढ़ जंहिंमें कुछ भी याद न हुजे हे अखिन मां लुढ़क जारी हुजे जिस्म फर्श ते हुजे ऐं हीअ दिल यार जे दरबार में हुजे। हिकड़ो बरकातू पढ़ी त ॾिस हिकड़ो दफ़ो पढ़ी ॾिस त ख़बर पइजी वञे त मुंहिंजा सोना नमाज मां छा मिलंदो आहे। कदर कर नमाज जो सोना कदर कर नमाज जो जी नमाज पढ़ कुकड़ वारा ठूंगा हण जी ज़रूरत कोन्हे का जी मुंहिंजा मिठड़ा दोस्त अज़ीज़ मां मोटीअ जा पंहिंजे मौज़ूअ ते हज़रत सलमान जी ॻाल्हि पे कयमि याद आहे विसरी त कान वई न। हज़रत सलमान सुहिणो दिल में ख्याल आयो इन बाहि जी बाबा सजी जिंदगी पूजा सेखारी आहे मुंहिंजो बाबा इन बाहि खे ॿाराए रहियो आहे हज़ारे मण काठ ते हली रही आहे। यकीन थी वियो त न जेका हथ सां ॿारियूं था इहा हकीकत नाहे हे जेको रोज़ अर्शन ते चंड सिज नज़र थो अचे हकीकत इहा जंहिंखे न को ॿारण थो ॾे जंहिंखे को रोके नथो सघे जंहिंजे रस्ते में रुकावट नथो विझे छो न बाहि खे छॾे करे कंहिं राहिब जो पासो वठां वञी कंहिं राहिब खे चई अंदर में हीअ तड़प पैदा थी आहे त उन हकीकत खे ॼाणा हिन काइनात जी हकीकत छा आहे जवाब नथो मिले। सॼी उन राहिब जी ज़िंदगीअ में हज़रत सलमान जवानीअ में अबो बि छॾे अम्मा बि छॾे घर बि छॾे सभु कुझु छॾे उन राहिब जी ख़िदमत थो करे। उहो राहिब आख़िरी वक़्त में जॾहिं मरण जे क़रीब आयो हज़रत सलमान खे थो चवे तो मुंहिंजी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे अॼु तोखे जवाब थो ॾियां मां मरी थो वञा मगर जेका तुंहिंजी तड़प आहे फलाणे राहिब ॾे वञिजा वरी उते थो वञे वरी उन जी ख़िदमत थो करे वरी उहो मरण कंधीअ ते थो पहुचे वरी उहो चवे थो फलाणे ॾे वञिजा जॾहिं टीं राहिब ॾे थो वञे उहो मरण कंधी ते थो पहुचे चवे थो हाणे चौथे ॾे नथो मोकिलियईं बसि हिकिड़ो ई जवाब थो ॾियईं जंहिंजे तड़प में तूं निकितो हैं सिज जी हकीकत थो ॼाणण चाहीं चंड जी हकीकत ॼाणण थो चाहीं हिन दुनिया खे समझण थो चाहीं ओहो को ॿियो नाहे उन जो नालो महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जेको दुनिया में अची चुको आहे।
राहिब जी सलमान पो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मुखे मिलंदो काथे? चवे तो हा मां ॾिसी थो अहिड़ो शहर जंहिंजी चइनी तरफ़न खां खजन जा वण हूंदा, उन खजन जे वणन वारे शहर में ओ महबूब मिलंदो। हज़रत सलमान उन राहिब खे तो चवे मिला त वञी सही, मगर मूंखे ख़बर कीअं पवंदी त हे उहो महबूब आहे जंहिंजे करे अल्लाह पूरी कायनात सजाई आहे। उन राहिब जवाब ॾिनो टे निशानियूं पक्कियूं करे छॾ। पहिरीं निशानी, जेकॾहिं तूं सदके जो माल ॾींदे, सदके जो माल को न वठंदो केॾी बि क़ीमत वारो हुजे, पर जे तोहफ़ो टके जो बि खणी वेंदे त उहो महबूब मुर्की क़बूल कंदो। टी निशानी, टी निशानी इहा उन सुहिणे महबूब जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते नुबूवत वारी मुहर लॻल हूंदी। ॻाल्हि अवां ॿुधी आहे, ॻाल्हि जे तफ़सील में मां वञा बि नथो, ॿुधायां बि कोन थो, फ़क़ति एतिरो ॿुधाइण चाहियुमि। लतीफ़ सरकार हेॾो दाह कई, भिट ते वेठा हूं, लतीफ़ खे नथा विसारे सघूं। जहां जहां नाहे ज़रूर अल्लाह ता नाहे तबीब को, जहां जहां नाहे जरूर ता नाहे तबीब को, जुसे सुरियो सूर तक करे वे जो वर पयो। सुने लतीफ बिट जे लतीफ सिंध जे सुने सैयद शायर बुधायो आ तो ओ अल्लाह जा बाना दवा मौजूदा रुगी दर्द पैदा कर, जेड़ो दर्द हुंदई एड़ी दवा पाण ही मिली वेंदई। जे दर्द डाठ जे सूर जो हुंदई त डॉक्टर केड़ो गोलींदे? जवाब दे मुंजा जानी, जे तोखे तकलीफ शुगर जी हुंदी त डॉक्टर केड़ो गोलींदे? जेड़ो दर्द हुंदी ओड़ी दवा मिलंदई। डॉक्टर अलग अलग हुंदा पर मेडिकल स्टोर हिकड़ो ही हुंदो, मरकज हिकड़ो ही हुंदो, जिते हर दर्द जी दवा हुंदी। अल औलिया अल्लाह जेके अल्लाह जे महबूब जे मखलूक उम्मत जी खिदमत ला वेठा हन, हर कंहिंजो मकाम पंहिंजो आ, हर कंहिंजी मंजिल पंहिंजी आ, हर कंहिंजी अदा पंहिंजी आ, पर जॾहिं उते पहुचंदे न जंहिं न तोखे दवा जो ॾस ॾींदा उहा दवा सिधी महबूब मदीने वारे मीर जे दरबार मां मिलंदी। जीअं ही बारिश हाणे आई, कच्चे में ॿोॾ आई, इएं हिकिड़ो ॻोठ आहे अल्लाह जे कामिल वलीअ जो ॻोठ आहे। ॻोठड़नि खे ख़बर पई त बंदि टुटण वारो आहे, सभई गॾिजी आया। मुंहिंजा साईं असांजा मुर्शिद सॼी ज़िंदगी तोसां प्यार कयो अथऊं, दुआऊं घुरायूं अथऊं, अल्लाह असांजो बेड़ो पार करे छॾियो आहे। तूं साहिबे शरीयत आहे, तूं महबूब मुस्तफ़ा जो सचो दीवानो आहे। अॼु हथड़ा खणो हे दरिया, बंदि टुटण जे क़रीब सॼो ॻोठ ॿुॾी वेंदासीं। पाण फरमायो तव्हां बि सभई कोडरियूं खणी अचो, मां बि कोडर खणी थो निकिरां। जागो था, सॼे ॻोठ वारा कोडरूं खणी आया। अल्लाह जो कामिल वली बि कोडर खणी आयो। अचो त हलूं। ॻोठाणनि छा कयो त छा घुरो? जवाब ॾियो छा घुरो? असांखे सस्ती शइ खपे न, सस्ती शइ खपे। साईं हे कमु कोन थो थिए, दुआ घुरो। अबा वञी क़ुरान जी साईं बसि हाणे तव्हां ई पढ़ी छॾियो, मुंहिंजे लाइ दुआ घुरो। वाइड़े भाई आऊं तोखां पुछां थो, छा तोखां पुछां? जेको नफ्स भाड़ियो तोखे बिस्तरे तां उथारे मस्जिद में नथो वञण ॾे, इहो भाड़ियो तोखे नफ्स दोज़ख खां हटाए जन्नत में वञण ॾींदो? जवाब ॾे। हिते ई इन भाड़े खे पादर हण, तूं मस्जिद लाइ निकिर, अॻियां अचे चईस ख़बीस परे थी, मां पंहिंजे रब जे दरबार में थो वञा। यकीन कयो मुंहिंजा दोस्तो, निमाज़ जो हज़रत अब्दुल्लाह बिन
मुबारक हज़रत अब्दुल्लाह बिन दीनार गालिबन ई नालो आ पाण फरमाइन था त मुझे अखिन डिठो एकड़ी औरत नमाज पई पढ़े मां जो किरास कयो बहराड़ी जो माहौलो विचू आ जेको नखे डंग मथा डंग डंग मथा डंग डंग मथा डंग लेकिन औरत बेफिक्र नमाज में लगी पया पाण फरमाइन था मां भी बीही रहस त दिसा ते रंग छा है इंसान जो बचड़ो आ ए विचू पे थो डंग हणे हेडो कारो भिट जो विचू औरत के डंग वो नमाज में न पैर थी चोरे न चाहू हणी वरी हणे पाण फरमाइन था बीही रहस जेडी मल औरत जो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वे जो थी चेमास अम्बड़ अल्लाह जो तो ते मथा रहमतू हुजन हे विचू तो के डंगे पयो महसूस कयई निहारे चवे थी अब्दुल्लाह बिन मुबारक छा थी चवे उन जे ला अजनबी हुई पर जंहिंजो न ताल्लुक पंहिंजे यार सां हूंदो उन ला को बि अजनबी कोन हूंदो आहे चवे थी अब्दुल्लाह बिन मुबारक बचड़ा अञा तू नंढड़ो हई जॾहिं वॾो थींदे पोइ तोखे ख़बर पवंदी चवे थो त साइण अञा मां नंढड़ो हा बच्चा तू अञा नंढड़ो हई अमा विछूअ चक हई असर चइबा इंसान न आहियां छा अमा पो जे तोखे विछूअ चक हया तोखे असर भी थियो न पैर हेडे होडे खयई न टंग मथे खयई न दाह कयई इस्लाम इजाजत दिनी आ नमाज के छडे भाड़ी के मारे वरी नमाज शुरू कर चेती अब्बा इन करे त चयो मई त तू अञा नंढड़ो बचड़ो हई अमा कीअं नंढड़ो हा अब्बा मां पंहिंजे रब जो कम पई कया विछू मुखे डंग पियो हणे मां पंहिंजे रब जे कम सां लगी पई हसे उन जो हुक्म पूरो पई कया बचड़ा जे वडो हुजी त सोची कोन काडे रब जो हुक्म काडे मुंहिंजो जिस्म मुंहिंजो जिस्म हलियो वञे त हलियो वञे मुंहिंजे रब जो हुक्म न वञे मुंहिंजो जिस्म हलियो वञे त हलियो वञे मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो हुक्म मूंखां न वञे मां तव्हां खां थो पुछां पोइ जॾहिं न अहिड़ियूं अल्लाह जूं बानियूं हथ खणनि त रब ख़ाली मोटाईंदो जवाब ॾियो कसम थव पैदा कंदड़ रब जे ज़ात जो जवाब ॾियो मुंहिंजो रब उन्हनि जा हथ ख़ाली मोटाईंदो कतन कोन मोटाईंदो यादि रखी छॾियो अल्लाह जी हई फ़कीर मोटाईंदो आहे फ़कीर जी हई मुंहिंजो रब कोन मोटाईंदो आहे छो त जॾहिं मुंहिंजो रब का तक़दीर लिखी छॾींदो आहे जॾहिं न को अल्लाह जो प्यारो बानो हथड़ा खणी रोंदो आहे त रब मेटण में बि देर कोन कंदो आहे पर जॾहिं न को फ़कीर हथड़ा खणी दुआ घुरी छॾींदो आहे त रब उहा दुआ उन जी रद कॾहिं बि कोन कंदो आहे मौला अली मुश्ताफ़ फरमाइनि था उहो तूं बि थी सघींदो उहो तूं बि थी सघीं थो बसि फ़र्क़ु इहो आहे हिकिड़े जे मथां लत रख ॿी लत सिधो जन्नत में डिघो सफ़र ई कोन्हे मां थोरो अॻिते वधां मां हिते बीही वियुसि त मुंहिंजी राति गुज़री वेंदी अर्ज़ पे कयुमि ॻाल्हि मुकमिल करे वठां अल्लाह जे कामिल वलीअ छा चयो ॻोठाणनि खे छा कयो जवाब ॾियो दा पोयां छा कयो चयोसीं असां खां ॻाल्हि विसरी वई सदको वञाव ईअं न कयो सभिनी खे चई कोॾारियूं खणी अचो मां बि कोॾर खणी थो अचां सॼा ॻोठाणा कोॾर खणी आया अल्लाह जो नेक बानो हुज़ूर जो दीवानो बि अल्लाह जो ज़िक्र कंदो थो अचे मुंहिंजे हुज़ूर ते दुरूद पढ़ंदो थो अचे कपर जे बंद ते जेॾी महिल पहुता ॾिठऊं त दरिया हाणे बिल्कुलु छोलियूं हणे थो पियो ॼाण बंद खे किरास कयईं अल्लाह जे कामिल वलीअ फरमायो अचो जीअं मां थो कयां ईअं कयो अल्लाह जे कामिल वलीअ उन बंद खे ॿधण जे बजाय कोॾर खणी बंद खे टोड़ण शुरू कयो छा कयो जागो था त ॻाल्हायो छा कयो बंद खे टोड़ण ॻोठण जो साईं हे छा पिया कयो पाण फरमायो अॻवान मूंखे करे आया हो न जी साईं पोइ जीअं आउं थो कयां तीअं कयो कीअं कयूं साईं खे अलाए छा थी वियो आहे हे ॿोड़ींदो सभिनी खे नेठ कंहिं हेॾे बूथ कयो कंहिं हेॾे बूथ कयो कंहिं कीअं चयो कंहिं कीअं चयो को चवे कीअं को चवे कीअं कहिड़ी ख़बर त यार त मुंहिंजो आहे हीअं हिननि अखियुनि खे न ॾिसो मदीने जे साईं फर इत्तक़ू फ़िरासतुल मोमिन फलयंजुर बिनूरिल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो मोमिन जे उन बातिनी नूर वारी नज़र खां ॾिजो छो तो जॾहिं ॾिसंदो आहे अखि उन जी हूंदी आहे ॾिनल नूर मां रब जे ज़ात जो हूंदो आहे
इहा गाल समझ में ॾाढी ॾुखी आहे। बहरहाल अल्लाह जी उन कामिल कोडरियूं खणी हणण शुरू कयूं। ॻोठाणनि कंहिं कीअं चयो कंहिं कीअं चयो, कोडारियूं खणी गुस्से में भॻा, हलो बच्चा कढूं, अॼु साईं हथ सां हड़िनी खे ॿोड़ींदो। जॾहिं सभई ॻोठ में विया, ॾिठो त हाणे टाइम बि कोन्हे, बच्चा काॾे कढूं, अचो त वणनि ते चढ़ूं। के छित ते चढ़ण लॻा, के वणनि ते चढ़ण लॻा। ॾिठूं त साईं जी शुप शुपां लॻी पई आहे। साईं बंद खे पटे रहियो आहे, मगर जेको वेझो वण ते बीठो हो उन ॾिठो त साईं बंद पटे रहियो आहे। दरिया जो पाणी स्पीड सां पोइते हटी रहियो आहे। जीअं अल्लाह जो ज़ाकिर बानो, हुजूर जो उम्मती आशिक दीवानो, बंद खे लपो हणे दरिया जी छोली पोइते वञे। जीअं लपो हणे पोइते वञे, वठी सॾ कई ॻोठाणनि खे वारो कयो, अचो अल्लाह जे रहमत जो मंज़र ॾिसो। मिड़ई ॻोठाणा गॾिजी जेॾी महिल बंद ते आया, ॾिठूं त 4-5 फुट पाणी पोइते हटी वियो आहे। अचण वारो नुक़सान टरी वियो आहे। ॾाढा शर्मसार थिया, ॾाढा शर्मसार थिया। कंधड़ो हेठि करे शर्म जे विचां अल्लाह जे नेक बाने खे चवण लॻा, साईं असांखे मुआफ़ कयो। अल्लाह वारे मुर्की चयो, बच्चा मां त तव्हां ते नाराज़ आहियां ई कोन, कंहिं तव्हां खे चयो आहे त मां तव्हां ते नाराज़ आहियां। साईं असां खां ग़लती थी वई। बच्चा तव्हां काई ग़लती कान कई आहे, जेको तव्हां सम्झो उहो तव्हां कयो, जेको मूं सम्झो उहो मूं कयो। अञा साधन लफ़्ज़नि में चवां त तव्हांजे दिलि ऐं अखि जो जेसि ताईं तालुक़ हुयो उहो तव्हां सही पे कयो। मुंहिंजे दिलि ऐं नज़र जो तालुक़ जिथे हुयो मूं बि सही पे कयो। जेॾी महिल मूं बि सही पे कयो, हड़ई कदमनि ते किरी पिया। क़िबला अॼु ख़ुदा जे वास्ते इन राज़ तां पर्दो त खणो। पाण फरमायो राज़ बि चओ था, वरी पर्दो खणण जो बि चओ था। इहा ॻाल्हि ठहंदी कीअं? राज़ त राज़ हूंदो आहे, या राज़ चवण छॾे ॾियो या पर्दे खणण जो न। मुंहिंजा साईं इन ॻाल्हि खे खोलियो। पाण फरमायो हा, जे ॻाल्हि खोलण था चाहियो त गौर सां ॿुधो। तव्हां बि ॾिठो त दरिया छोलियूं हणी अचे थो, मूं बि ॾिठो त दरिया वहे थो अचे थो। तव्हां चयो त दरिया खे हीअं कयूं ॿधूं। मूं पंहिंजे दिलि में सलाह करे पंहिंजे रब जे आॾो सवाल कयो, मुंहिंजा मौला दरिया में ताक़त न आहे जो तुंहिंजे हुकुम खां सवा अची सघे। जेकॾहिं इन दरिया खे आणे असांखे ॿोड़ण में तूं राज़ी हई त पोइ सभिनी खां पहिरीं ही तुंहिंजो बंदो तुंहिंजे रज़ा में राज़ी आहे। ओ मुंहिंजा करीम रब, जेकॾहिं तूं इन में राज़ी हई त मुंहिंजा ॿुॾी वञनि त पोइ असां केरु थींदा हूं तुंहिंजी रज़ा खे हटाइण वारा। पोइ मां बि तुंहिंजे रज़ा में राज़ी। इजो मां शुप शुप करे कोडरियूं हयूं। जेॾी महिल मूं कोडरियूं हयूं, अव्हां मूंखे ताना मेणा ॾिना। मुंहिंजे अल्लाह जे रहमत खे जोश आयो, ग़ैबी आवाज़ आयो। ओ पंहिंजे करीम रब सां नातो निभाइण वारा, जे तूं मुझे रज़ा में राज़ी त मां रब भी तुझे रज़ा में राज़ी हाँ। तो मुझे रज़ा जे ला जान पंहिंजी कुर्बानी ॾेई सिर हीअं रखियो आहे त पोइ मां रब भी तुंहिंजे इज़त खे बुलंद करण जे लाइ पंहिंजे हुकुम खे पोइ हिते वापसि करे छॾियो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, कॾहिं कॾहिं यार जो लेखो ईअं हूंदो आहे, ॾिसण में कुझु ईंदो आहे, राज़ कुझु हूंदो आहे। इन करे उन राज़ खे थोरो समझी सोची न समझी सघी न। क़ुरान पढ़ा, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, इन फी खल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन्नहार लआयातिल लिउलिल अलबाब। अल्लाह जे ज़ात फरमायो, इन ज़मीन के पैदा करण में
आसमानन के पैदा करण में, डीह जे अचण में, रात जे वंजण में, वरी रात जे अचण में, डीह जे वंजण में मां अल्लाह जूं निशानियूं रखलियूं हन पर अकुल वारन जेला। इन फी ज़ालिक हाफिज़ कुरान आहिनि के बटरी, इन फी ज़ालिक लआयातिल लिउलिल अलबाब, मां अल्लाह अकुल वारन जे लाइ निशानियूं रखियूं हन। ॾिसूं त सभई पिया ॾींहं शाम थींदी सभु ॾिसंदासीं राति, तो असां वटि सिज कोन्हे राति आहे, सिज आहे ॾींहं। रब थो चवे इहा तुंहिंजी नज़र थी ॾिसे जेके न मुंहिंजा जन खे न मां अल्लाह उहे अखियूं ॾिनियूं हन, उहे जेॾीमहिल हीअं नज़र कंदा आहिनि सिज न सिज जो मथियो मंज़र ॾिसंदा आहिनि, ऐं जेॾीमहिल हीअं कंदा आहिनि, जेॾीमहिल हीअं कंदा आहिनि ज़मीन न ज़मीन जा अंदरियां हिस्सा ॾिसंदा आहिनि। यादि चयो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा कूफे जे जामे मस्जिद में वेही करे हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा ऐलान कयो, सिलहोनी सिलहोनी, अॼु मूंखां सवाल पुछो, सवाल पुछो, फर्श जो पुछो या अर्श जो पुछो, भले इहो पुछो त जिब्राइल काथे आहे त मां अली ॿुधाइण लाइ तयारु आहियां। जुमे जी निमाज़ जो ख़ुतबो अणखुट जमायत वेठी आ, अचानक विच मां हिकिड़ो नौजवान थी बीठो, चवे तो शेरे ख़ुदा त पोइ मुंहिंजो सवाल आहे मूंखे ॿुधायो त हींअर जिब्राइल काथे आ, हींअर जिब्राइल काथे आ। सुणे अली उल मुर्तज़ा शेरे ख़ुदा हीअं निहारियो, कंध सां फरमायो न हीअं निहारे न, हीअं निहारे न, हीअं निहारे न, साम्हूं निहारे मुर्की ॾिनो। सवालिया सवाल कयो, साईं लधो पाण जवाब फरमायो, जन्नत जे गुलन में ॾिठो मांस मथां खुशबू थी लिको हुजे को न हो, सतनी समुंडन में ॾिठो मांस मथां सिप थी लिको हुजे को न हो, सजे ॾिठो मांस को न हो, खबे ॾिठो मांस को न हो, चवे तो साम्हूं सोना किथे त हूंदो, मुर्की फरमायो बीठो मुझे साम्हूं आ, वरी पुछे तो त मां काथे बीठो हां। जी मुझा सोना अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो आ त मां अल्लाह जूं निशानियूं हन अकुल वारन जे लाइ, मुझा मौला उहे अकुल वारा केर हन। अल्लाह जी ज़ात कुरान करीम में अॻिते इरशाद कयो, पढ़ा कुरान अॻिते या थकिजी पिया हो। मुझे बेनियाज़ रब फरमायो, छो त अल्लाह जो कुरान ओहो आ जो सुभाणे को पाड़े वारो मुझो भाउ बद हामिद फ़कीर खे कोन चवंदो ते सजन साईं जो मस्त कहिड़ियूं ॻाल्हियूं करे वियो, अदो हामिद चवंदो मस्जिद में भर में पई आहे, कुरान भर में पियो आहे, खणी ॾिस, अगरि कुरान मां ॻाल्हि न आहे त फ़कीर खे मां सॾु थो करे वठां। मुझे बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात फरमायो, छो त तुंहिंजे असांजे नज़र में अकुल वारो ओहो जंहिंजा कोठा 5000 जे दस्तनि सां भरियल हुजनि, तुंहिंजे मुंहिंजे नज़र में अकुल वारो ओहो जंहिं वटि मुंहिंजा दोस्त बदबरी घणी हुजे, सभु जेके दुनिया जा हे ढंग रंग अकुल वारो ओहो, लेकिन मुंहिंजो अल्लाह फरमाए थो तुंहिंजी नज़र बि आहे, मां रब जी कुदरत बि आहे। मुझा करीम रब उहे अकुल वारा केर हन जन जिला जमीन आसमान में निशानियों, रात ॾींहं में निशानियों। अल्लाह कुरान में फरमायो, अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, ही उहे शख्स हन जेके बीठे भी मां अल्लाह खे याद कंदा हन, वेठे भी मां अल्लाह खे याद कंदा हम, व अला जुनूबिहिम, जॾहिं पासे भर लेटिया पिया हूंदा हन तॾहिं बि उन्हनि जी दिल में मां रब जो ज़िक्र जारी हूंदो आहे। हे निशानियूं कंहिं ॿुधायूं, चओ अल्लाह, निशानियूं कंहिं ॿुधायूं ऐं छा में ॿुधायूं, चओ पंहिंजे पाक कुरान में। छा में? पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर सूरह आल इमरान जो आखिरी रुकू मुझे अल्लाह जी ज़ात फरमायो, वयतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्द, उहे मुझा बाना रुगी जिक्र करे चुप करे कोन वेहंदा हन, उन्हनि में के इंजीनियर भी हूंदा हन, के डॉक्टर भी हूंदा हन, के साइंसदान भी हूंदा हन, के
दुनिया जे मुख्तलिफ कमन में मसरूफ हुदान मा रब बुधायो वयतफक्करून फी खल्क़ि समावात वल अर्द उन्हनि जो बसरुगी इहो कम कोने मस्जिद जे कुंड में वेही रहा खतमन जूं मानियूं खाई वेही रहा पिनी पिनी बंदन ते चिपड़ी करे वेही रहा माण्हुनि खे उबत सुबदियूं न न अल्लाह तो चवे जिक्र भी कंदा हन मुझे जमीन आसमान में सोचींदा भी आहिनि सोचे सोचे के डॉक्टर बणजी वेंदा हन के इंजीनियर के साइंसदान रब अॻियां फरमायो रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला जेॾी महिल कुझु सम्झ में न ईंदो अथनि पोइ चवंदा आहिनि मुंहिंजा मौला तुंहिंजी का बि अजाई शइ बनायल कान्हे का अल्लाह छा तुझे कुरान में जिथे न तुझी अकुल खत्म थी वने ये न चो त इहो गलत आ न तुझो अकुल खत्म आ न अञा अकुल वारन जो अकुल हली रहियो आ रब चवे तो जो रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला अल्लाह ताला कायनात में का बि अजाई शइ पैदा कान कई आ सुब्हानक फक़िना अज़ाबन नार मौला तुझी ज़ात पाक आ असां के अज़ाब जहन्नम खां पनाह में रखिजा मोटी अचां साॻी जगह ते मुझी तकीर ॾाढी लंबी थी वई अल्लाह ताला मुआफ़ फरमाए 2 बजे तहां के बस छॾिया मां दिल वारी ॻाल्हि ॿुधायो ठीक है न अदे मोहम्मद सालेह राजपरारो कम तहां न कजो ओ हैदराबाद मां स्पेशल साईं चौ चवाई करे घोराए घोराए हज़ारे भिटुन में माण्हू हज़ारे हेड़ा 5 चुका माण्हू जा इहो ही बीठो दो सामो जेको 3 शादियुनि जो वर जेरे जन्नत में घर अञा भी चे पे दुआ कयो हिकड़ी बी भी कया छो हिकड़ी हेडऊं हिकड़ी जो धिके सा कोन विंदुसि 2 लागी तो धिको ॾियनि मुझा प्यारा भाईरो याद रखो ही जिंदगी जा मौका किस्मत थव दुआ कयो हिन फकीर हामिद खे जे मुंजड़े एकड़े सुस्त माण्हू के हिते पहुंचायो घुरायो या उन जी मोहब्बत खुलूस ऐं सच्चाई आ पूरा ही जिले जा उम्मीदवार जिले जा मुझा दोस्त उहदेदार तव्हां जाॾो वेठा हन बस ॻाल्हि खे थोड़ो अॻिते खणी हला त मुझा दोस्तो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे शान खे कहीं बुलंद बाला कयो आ चो अल्लाह जे ज़ात कयो आ बस मां थोड़ो हाणे मीलाद मुस्तफ़ा ते ॻाल्हायां हुजूर जे शान के बुलंद बाला कह कयो आ जवाब दियो त मां कुरान पढ़ा न कह कयो आ कह मौलवी चो न कह पीर साहब न कह वडेरे न कह सियासतदान न कह साइंसदान कह भी न कह सहाबी चो न कह ताबई चो न कह तबा ताबई न छो अगर उहे कन हा त पंहिंजे पंहिंजे ताकत जे हिसाब सां कन हा कंहिंजी हिते ताकत कंहिंजी हिते कंहिंजी हिते कंहिंजी हिते रब थो चवे जेको महबूब मुंहिंजो आ त उन जी बुलंदी बि मां रब पाण तय कंदुसि मौलवी जे तकरीर खां मां पंहिंजे महबूब जे शान के बेनियाज कंदुसि पीर साहब जे पीरी खां मां महबूब जे शान के बेनियाज कंदुसि कहीं वडेरे नंढेरे जे मीलाद खां या कहीं बि फंक्शन खां मां पंहिंजे महबूब के बेनियाज कंदुसि तव्हां 1000 देगियूं लाहे मुझे मुस्तफ़ा जो शान वधाए नथा सघो रब थो चवे तव्हां करोड़नि जा ख़र्च करे मुझे महबूब जो शान वधाए नथा सघो अरबे रुपया ख़र्च करे मुझे मुस्तफ़ा जे शान मां हिकु तिर बि घटाए नथा सघो छो जो उन जे अज़मत ऐं बुलंदीअ जो ज़िमो मां रब पंहिंजे कुदरत में पाण रखियो आ मौला पोइ एॾो राज जेको ख़र्च थो करे मीलाद था कनि मौलविन जा काकड़ा किरी पिया हन इहे ईअं हवाई में फैर पे था कनि रब चवे थो न न मौला पोइ अल्लाह फरमाए थो जेको भी मुझे महबूब जे शान के बुलंद करे जेतिरो बि ॻाईंदो मां अल्लाह उन जे शान के एतिरो बुलंद करे छॾींदुसि कंहिंजे उन ॻाइण वारे जे जेको मुझे महबूब जे प्यार में
जेतिरो ख़ैर कंदो मां अल्लाह हुन खे एतिरी बरकत ॾींदुसि जेतिरो मौलवी मुंहिंजे महबूब जो शान ॻाईंदो मां अल्लाह हुन खे एतिरी इज़त ॾींदुसि पर जेकॾहिं को वक़्त जो टुटल मुंहिंजे महबूब जे ज़ात जे मुतालिक़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जेके अख़लाक़न मुनासिब न हुजनि रब चवे थो मुंहिंजे क़ुरान जी आयत हुन जे लाइ काफ़ी आहे त मां अल्लाह तो चवां वरफ़ाना लक ज़िक्रक ऐं मुंहिंजे महबूब जे शान बयान करण वारा उन खे बस एतिरो चओ जेको चवे थो त एॾो वधायो था शान उन खे चवीसि अल्लाह जे ताक़त जी हद तूं ॿुधा त मुस्तफ़ा जे शान जी हद मां ॿुधायां जे अल्लाह जे ताक़त जी काई हद नाहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान जी बि ख़ुदा खां बद काई हद नाहे मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह सभिनी खां बुलंदो बाला कयो आहे कीअं कयो आहे मां पढ़ण लागी थियूं 20-25 क़ुरान जूं आयतूं हिकड़ी बन चो त मौलवी जेकॾहिं अज़मत मुस्तफ़ा बयान करे त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वॾी ॻाल्हि कान्हे का पर जे अल्लाह क़ुरान में बयान करे त को माउ जो लाल कुछी सघे थो नथो कुछी सघे अॼु त मां रब जो क़ुरान पढ़ंदो वञा तूं आयतूं ॻणींदो वञ मुंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात अज़मत मुस्तफ़ा के क़ुरान में हालांकि सच्ची हुआ अम्मा आयशा सिद्दीका केर जवाब दियो केर अम्मा आयशा सिद्दीका सोहणीअ खां जॾहिं सहाबा सवाल कयो मुंहिंजी अम्मा मोमिनन जी अम्मा मूंखे नंढड़ो जवाब थो खपे अवां मुंहिंजे महबूब जे मुतालिक़ क़ुरान करीम मां छा फरमाईंदो त क़ुरान करीम में मुस्तफ़ा जो शान केतिरो आहे सिद्दीक़े अकबर जी न्याणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी घर धयाणी मोमिनन जी अम्मा थी फरमाए त अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं सॼो क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ई शान आहे इहो कंहिंजो जवाब आहे चो अम्मा आयशा जो जवाब ॾे कंहिंजो जवाब आहे जे अम्मा आयशा खे ग़लति थो चवीं त पंहिंजे ईमान खे संभाल जे अम्मा आयशा जो जवाब दुरुस्त आहे त मूंखे ॿुधा सॼो क़ुरान मुस्तफ़ा जो शान क़ुरान पाक आहे या न क़ुरान बेऐब आहे या न ब जुमला मुखे जवाब दे कुरान ताकत वारो आया न जंहिंजो शान हुजे कुरान जंहिंजे शान जी इहा ताकत आहे हलंदड़ दरिया हीअं वहाए छॾे जंहिंजे शान जी इहा ताकत आहे क़बर में मुनकर नकीर अचनि अज़ाबे क़बर अचे पेरनि खां बीही रहे सेरांदीअ खां अचे सेरांदीअ खां बीही रहे केरु चओ कुरान केर चो कुरान कुरान चाहे मुस्तफ़ा जो शान जंहिंजे शान जी एतिरी ताकत आहे उन जे ज़ात जो पावर छा हूंदो उन जे ज़ात जो पावर छा हूंदो जवाब ख़त्म थी वियो त हिकु ख़ुदा ॼाणे शान ॾियण वारो ॿियो महबूब मुस्तफ़ा ॼाणे शान वठण वारो अचो तमां तव्हांजे दिल खे सुकून ॾियण लाइ अल्लाह जे क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ां अचो त मुंहिंजो रब कीअं थो महबूब जी अज़मत बयान करे मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब जे चेहरे हुज़ूर खे बनाइण वारो केरु आहे चयो अल्लाह सॼा जिस्म जा उज़्व बनाइण वारो केरु आहे चयो अल्लाह बनाए बि पाण कसम बि पाण खणे इन खां वधीक प्यार जी बि इंतिहा कहिड़ी थींदी जवाब ॾे अल्लाह ताला पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारे चवे वद्दुहा महबूब तुंहिंजे हिन चेहरे जे अज़मत जो कसम मुंहिंजो मदीने जो साईं पंहिंजे ज़ुल्फ़नि खे फणी ॾे रब चवे वल्लैल इज़ा सजा ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे इन काकोल वारनि ज़ुल्फ़नि जो कसम मुझो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक सीने ॾे निहारे अल्लाह चवे अलम नशरह लक सदरक ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे न पाक सीने जो कसम हुज़ूर जे सीने जी अज़मत रब बयान फरमाए मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात पंहिंजे सहाबा सां का ॻाल्हि करे रब चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु
यूहा हुजूर गाल्हाइंदो वञे रब हुजूर जे गाल्हाइण जी अज़मत बयान पियो करे। ऐं मुंहिंजो महबूब पंहिंजे तरफ़ां न गाल्हाइंदो आ, मुंहिंजो मुस्तफ़ा ज़ुबान तॾहिं खोलींदो आ जॾहिं मां रब जो हुक्म थींदो आ, याने हुक्म खुदा जो हूंदो आ। जो ज़ुबान मुझे करीम मुस्तफ़ा जी हूंदी आ, जंहिंजे ज़ुबान जो नालो अल्लाह जो हुक्म हुजे ॿुधाए त उन मुस्तफ़ा जे बाक़ी सॼे जिस्म जो रब वटि मक़ाम छा हूंदो। लेकिन मां कुरान अॻिते पढ़णु चाहियां। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मुझो महबूब मुस्तफ़ा, मुझो महबूब मुस्तफ़ा जॾहिं हिजरत जी रात थींदी आ 40 दुश्मन मुझे महबूब जे चइनी तरफ़न खां बीठा हूंदा हन, हेॾा दोॾा फाड़ियो 80 अखियूं खयो बीठा हूंदा हन। मुझो महबूब मुस्तफ़ा चाहींदो आ इहे मां मुस्तफ़ा खे न ॾिसनि। मुझो महबूब पत्थरनि जी मुठ भरे हीअं उछलाईंदो आ, मां रब चवंदो आ वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। महबूब हथड़न तुंजन उछलायो मगर ऐलान तुंजो आशिक रब थो करे त हथड़ा जेके तुंजा हन इहा उछलण मां रब पंहिंजी करे छॾी आ। महबूब तू चाहीं तो त हे दुश्मन न ॾिसन, मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे कानून खे बदलाए थो छॾियां। हिन अखियुनि जो कमु ॾिसण हूंदो आ मगर तूं थो चाहीं त न ॾिसनि। अखियूं बि कोन थो खसियान, नाबीन बि कोन थो कयान, अखियुनि में चुघ बि कोन थो हणान, मोतियो बि अखियुनि में कोन थो हारियान, मां नाबीन बेनूर बि नथो कयान। ॾिसंदा बि रहंदा हर शइ ॾिसंदा मगर मुस्तफ़ा तोखे न ॾिसंदा। छो मुंहिंजा महबूब तोखे उहो ॾिसंदो जंहिंखे तूं पाण ॾेखारणु चाहींदे। ए 40 अखियुनि वारा नथा ॾिसनि होॾां मुंहिंजो महबूब जो यारे गार अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे बिस्तरे ते आरामिया अञा महबूबन दर ते अञा थोरो ठड़को कयो, अंदरां चवे तो लब्बैक या रसूल अल्लाह। मुंहिंजा महबूब तुंहिंजो ग़ुलाम हाज़रा। अबू बकर सामान सूदो पहुचे, अबू बकर जी मुंहिंजा दिलबर पहुची वञे। हा मुंहिंजा का कीअं ख़बर पई, चए तो मुंहिंजा सुहिणा महबूब अञा निकिरनि ख़ुशबू अबू बकर खे न ईंदी त ॿियो कंहिंखे ईंदी। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन पत्थरनि हण जो ज़िक्र कयो। महबूब तो उछलायूं न न मां रब जी ज़ात उछलायूं। मुझो महबूब अर्शन जो सैर करे अल्लाह अज़मत बयान करे सुब्हानल्लज़ी असरा। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ला मकान ते घुराए पंहिंजे कुर्ब में वेहारे अज़मत मुस्तफ़ा रब बयान करे सुम्मदना फतदल्ला। महबूब ओरेया, महबूब ओरेया मौला तू त साह जे रग खां वेझो आ। रब तो कुरान में चवे काॾे कने मौलाना कुरान के सुम्मदना फतदल्ला अञा ओरेया, अञा ओरेया फकान क़ाब क़ौसैन औ अदना। होॾां रब तो चवे साह जे रग खां मां वेझो हाँ, हेॾां रब मुस्तफ़ा खे तो चवे त यार जो यार सां इहो फ़ासिलो हुयो जीअं ॿिनि अखियुनि जे भिरनि जे विच में ही फ़ासिलो बचो आ। अल्लाह ताला अज़मत मुस्तफ़ा बयान कंदे मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह अता भी करे चवे इन्ना आतैना कल कौसर। मुझा महबूब मुस्तफ़ा तुझे रब हर शइ तोखे अणखुट अता करे छॾी आ। आयतुन जी पूरी लिस्ट टाइम कोन्हे, मां अॻिते तो थोरो हलणु चाहियां। मौला ओ मुझा रब एतिरो पंहिंजे यार सां प्यार रब चवे तो छो न कयां, मूं काइनात जोड़ी जो पंहिंजे यार जे करे हा।
मु कायनात तवा जे कदे चो फकीर हामिद के त फकीर अब्दुल हुसैन खलीफा अब्दुल कयूम मजीदान के एतरी इज्जत वो चौदो मु महफिल सजाई जो उन जे करे आ तो उनके इज्जत छो न दिया तवा वट जे कदे को प्यारे में प्यारो मानो चे दुनिया जे हेडी ज तू चो मुही सजो कुछ कयो जो उन जे करे आ अल्लाह चे वरफाना लक इन लक के खोलिया कुरान में या एक गाल बुधाया जी वहां चो मैंने सजन साईं जे मलंग जे सीने में 83 पारा कुरान जा मौजूद हैं जेतरो कुरान चो ही फकीर पढ़ंदो विंदो थक जण जो नालो ही कोन होंदो बस रुगी अवां में सहप हुजे ए अवां में बुधण जी हिम्मत हुजे पढ़ा कुरान या का एक गाल बुधाया छा कुरान पढ़ा अल्लाह ताला जे हुजूर आजाद फरमायो वरफाना लक जिक्रक मुझा महबूब मुस्तफा असा तुझे जिक्र के तुझे ला बुलंद कयो आ तुझे जिक्र के बुलंद न अल्लाह इए च वरफाना जिक्र क असा तुझे जिक्र के बुलंद कयो न न वरफाना लक जिक्र क सिंधी में सौलिय में भिट जे भाइरन के मिसाल दई समझाया अदे गुलाम अब्बास मजीदाने जे गोठ जे अंदर दावत में आयल हुजूर जे आशिकन के बुधाइण तो चाहा त हे फकीर हिते आयो आ जे कदे चवा ओ फकीर अब्दुल हमीद या ओ गोठ गुलाम अब्बास मजीदाना वारो आऊं फकत तव्हां जेला आयो हां उन जो मतलब चाहे अवां चवंदो तकरीर कर मां तकरीर कंदुसि अवां चवंदो त बस कर आऊं बस करे छडींदुसि अवां चवंदो त हलिया वञो मां हलियो वेंदुसि छो जन जेला अचबो आ ओहो जेको चवंदो आ चो ओहो मञबो आ अकुल कबूल करे तो दिमाग दे कुरान पढ़ा अकुल कबूल करे तो अल्लाह जे जात फरमा महबूबा जी मुझा करीम रब असा तुझे जिक्र के तुझे ला बुलंद कयो वा मौला छाथो बुधाइण चाहिए रब तो चवे कायनात के बुधाइण तो चाहिया त मां पांजे महबूब जे जिक्र के इए बुलंद कयो वा मुझो महबूब अंगल कंदो छा कंदो जवाब दे सवाल न सवाल भी शया अर्ज करण भी शया अंगल वरी का आए है कदे कयो थव अंगल कदे अंगलड़ो कयो थव अंगल केर कंदो आ जैसा प्यार जी इंतहा हुंदी आ कदे मुड़स पांजे जाल सां गल कंदो आ कदे पी पांजे पुट सां गल कंदो आ अरबपति पी आ पुट के चो अज मुजी दिल थी चवे तने पांजे पगार जे पैसन मां मुखे एकड़ी कुल्फी वठी आने दे अरबपति आ एकड़ी कुल्फी 100 रुपए जी यो सवाल कोन कई अर्ज कोन कई जो बाबा जानी अंगल कयो तो मुजा बच्चा खोटी मुवट काने पर दिल चवे थी त तुझे प्यार जी मां एकड़ी कुल्फी खावा इन के अंगल चेबो आ रब चवे तो ओ मुझा महबूब मुस्तफा बस रुगी अंगल करण जी देरा तो जो रब थी करे वायदो थो कया तू अंगल कंदो वञ मां रब के पंहिंजे कानून में तब्दीली करनी पई करे छॾींदुसि मगर तो यार जो अंगल को न मोटाईंदुसि वरफअना लक जिक्र कजी माना या हाणे अंगल खोलिया 2 बजे ताईं वायदो आ 9 मिनट आहिनि अंगल खोलिया मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब मुझा महबूब मां अल्लाह जे ज़ात बाबरकात मां अल्लाह जे ज़ात बाबरकात हिन वणन के छाव जेला बनायो आ हिनन वणन जी पाड़ मां रब ज़मीन में हणी छड़ी आ पर मुझा महबूब मुस्तफा जे करे तू अंगल कदे मुझा मौला इहो वण पाड़ो पटजी मूले हलियो अचे मुझा हबीब न्यापो तू कंदे मां पांजे कुदरत जे कानून के तब्दील करे वण के हुक्म कंदुसि जिए मुझो यार तो चवई इए वनी करे आ यहूदी आयो हुजूर जे दरबार में वडो राहिब हुयो यहूदन जो वडो आलिम हुयो यहूदन जो अल्लाह जे महबूब जे दरबार में चवे तो ए मोहम्मद बिन अब्दुल्लाह
नबी नथो चवे छो उनखे ख़बर आहे जेको जे नबी चवंदुसि त माना मूं क़बूल कयो त ॻुझ जा राज़ ॼाणे थो। ऐ मुहम्मद बिन अब्दुल्लाह जेकॾहिं वाक़ई तो अल्लाह जो सचो पैगाम ॾिनो आहे त पोइ इन वण खे इशारो कर त इहो वण झुकी ॾेखारे। मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे चयो मां इशारो नथो कयां तोखे इजाज़त थो ॾियां वञ वञी वण खे मां मुस्तफ़ा जो न्यापो ॾे त अल्लाह जो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह थो चवई पंहिंजे पाड़ों निकिरी हली आ। निहारे चवे तो सच में हुजूर फरमायो सच में आलिम हुयो जाहिल न हुयो वण ताईं सोचींदो वयो जे चवां तो मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आ पो त सब कुछ मूं कबूल कयो। वण खे इए कीअं चवां वञी वण खे तो चवां ऐ वण मुहम्मद बिन अब्दुल्लाह तो चवई त पंहिंजूं पाड़ूं पटे हली आ। बस एतिरे चवण जी देर हुई वण न रुगी पाड़ूं पटिजी हली आयो पर पन पन मां मुझे मुस्तफ़ा जो कलमो भी पढ़ंदो आयो। जी मुझा सोना अल्लाह पंहिंजे महबूब खे चयो मुझा महबूब अंगल करण तुंहिंजो कम आहे मां रब खे कानून बदली करणो पइजी वियो कानून बदलाए छॾींदुसि तो मुस्तफ़ा जे अंगल खे पोइते जवाब ॾे पोइते इहो यकीन अथव त मां आख़िरी ॻाल्हि कयां यकीन आहे न यकीन आहे त पोइ हाणे जवाब ॾे जेको मुस्तफ़ा रुगी अंगल करे त वण अचे वण आयो मुस्तफ़ा अंगल करे पत्थर कलमो पढ़न अबू जहल जे मुठ में पत्थर कलमा पिया पढ़न मुझो मुस्तफ़ा अंगल करे मालिक या मुअल ॻाल्हाए मुअल ॻोह पई ॻाल्हाए मुझो मुस्तफ़ा फर्श जा अंगल करे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यमन जे बादशाह सां जेॾी महिल सवाल कयो त हुजूर अर्श जो अंगल कयो मौला इहो चंड्रमा मुस्तफ़ा जी गवाही ॾे इशारो हुजूर कयो कदमन में चंड आयो या कोन आयो ईमान सां ॿुधायो आयो पोइ ॿुधायो जंहिं मुस्तफ़ा के अल्लाह एतिरो अंगल कंदड़ ऐं क़बूल कंदड़ ॼाणायो आहे उन मुंहिंजे मुस्तफ़ा तो असांजे लाइ रोई दुआ घुरी आहे या कान घुरी आहे सभु जवाब ॾियो पोयां बि जवाब ॾियो अॼु इहो न ॾिसो त मुंहिंजो मथो उघाड़ो आहे इहो न ॾिसो त मां त राति ॾींहं चोरी कंदो आहियां इहो न ॾिस यार मुंहिंजा धंधा कहिड़ा आहिनि इहो न ॾिस मां त कॾहिं मस्जिद में ई कोन इहो न ॾिस इहो ॾिस त अॼु तोखे यार पंहिंजे यार जे यादि लाइ क़बूल करे घुरायो आहे या कोन घुरायो आहे जे घुरायो आहे त पोइ ऐं भिटुनि में रहण वारा फ़कीर ग़ुलाम अब्बास मजीदान जे अंगण ते दावत में अचण वारा इन मिस्कीन हामिद फ़कीर जे कावशुनि खे मुंहिंजा दोस्त चार चंड लॻाइण वारा पोइ इहो यकीन कर त अॼु मुंहिंजो यार राज़ी थियो आहे तॾहिं तो असांखे घुरायो आहे पोइ हाणे जॾहिं यार राज़ी बि थी वियो आहे घुरायो बि आहे हाणे इन दोस्तीअ खे पको करणु तुंहिंजो अख़्तियार आहे पको कंदे या छिनंदे मर्ज़ी तुंहिंजी आहे हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे मालिक तोखे मौक़ो ॾेई छॾियो मालिक तो छिनल खे ॻंढे छॾियो रब चवे थो अॼु मूं लेखो करण तोसां छॾे ॾिनो मुंहिंजे यार जे महफ़िल में एॾी कारी निभूर धुप में वेठो हई ओॾे भिटुनि जे इन गर्मीअ में देगियूं पिया पचाइनि हेॾे वण जे पाछे में उस में वेठा हो यकीन कयो तव्हां न वेठा हो मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यार में वेठा हो पोइ जंहिंजे न प्यार में वेठा हो ॾे ख़बर उहो वफ़ादार आहे या बेवफ़ा आहे जवाब दे खुदा जो कसम एतिरो मुंहिंजो मुस्तफ़ा वफ़ादार आहे एतिरो मुंहिंजो हुज़ूर वफ़ादार आहे जो मारीअ हरणीअ खे क़ैद करे छॾियो दाहूं नथी करे कूकू नथी करे मुंहिंजो हुज़ूर उतां लंघंदो आहे हुज़ूर ते नज़र पवंदी आहे पंहिंजो वारिस समझी दाह कंदी आहे आका नंढड़ा बचड़ा छॾे आई हा मुंहिंजी ज़मानत खणो त खीर प्यारे अचां मारुई भी इंसान हो पर हरणीअ खे भी अल्लाह समझ ॾिनी है मारुई इन जो कम फासाइण ई कोहणा जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा ते नज़र पए त उन जानवर खे भी अल्लाह समझ ॾिनी त ही मुंहिंजो महबूब उहो आहे जन जो कोई मददगार न हूंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उन जो गमख़ार बणिजी पवंदो आहे हुज़ूर मोटी आया
मारवी जी अजनबी जवान हुजूर के सुञाणे कोन पियो। मारवी हिन हरणीअ खे छॾे हिय मोटी ईंदी खिली चवे तो यार केॾो न 14 जे चंड खां वधीक शहजादो हई, केॾो न सुहिणो हई, केॾो न अल्लाह तुझे चेहरे में नूर पैदा कयो आ, तुझे गाल के झुटलाए नथो सघजे। पर यार मूंखे एतिरो जवाब ॾे अॼु ॾींहं ताईं ईअं थियो आहे जो यार में फाथल जानवर निकिरे मोटी अचे। मुझे करीम मुस्तफ़ा मुर्की फरमायो सच थो चवीं अॼु ॾींहं ताईं ईअं थियो बि नाहे, पर अॼु ॾींहं ताईं को ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन ॿियो को आयो बि नाहे। मां अल्लाह जो महबूब अंबिया जो ख़तमुर रसूल अॼु ज़मानत मां तो खणा, शक थई त पक करे वठ। देर न कयईं ॾियारी खणी खोली हरणी वठी डोड़न लगी। निहारे चवे तो छॾींदो साव कोन, तेसी तव्हांखे बीहणो आहे जेसिताईं हरणी मोटी अचे। मुझे मुस्तफ़ा फरमायो तू तो चवी छॾींदो साव कोन, तू तो चवी त कोन छॾींदो साव, तुंहिंजो इरादो पंहिंजो आ। पर मां मुस्तफ़ा जे दामन में जंहिं बि इरादे सां जेको हिकिड़ो दफ़ो हथ विझंदो आ, मां मुस्तफ़ा बि उनखे कोन छॾींदो आहियां। हथ विधो थई मज़बूत कजा, हथ विधो थई मज़बूत कजा। ओ यहूदिया मुझा दोस्त अजीज हुन जो इरादो को ॿियो आ। महबूब बीठा हल हरणी डोड़ंदी आई बचड़न खे वार थञ पी वठो। अम्मा ख़ैर ताहे चेती महबूब मुस्तफ़ा ज़ामिन ॾेई आई हां, अल्लाह जो महबूब ज़ामिन ॾेई आई हां। ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन ख़त्म नबूवत जे ताज वारो दिलबर ज़ामिन ॾेई आई हां। बचड़ा था चवन अम्मा पो जे तू उन महबूब जे कदमन ते जान ॾियण लाइ तैयार हई त असां खे ज़िंदगी छा कंदी? अम्मा असां भी तो सां गॾु मुस्तफ़ा जे कदमन में हली था ज़िंदगी ॾियूं। जंहिं घर जा वॾा आशिके रसूल थींदा त बच्चा बि उते ई आशिके रसूल पैदा थींदा। जंहिं घर जा वॾा ई बेअदब हूंदा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वल खे जेकॾहिं पाणी ज़हर जो ॾींदे त भले वल गिदरे जी छो न हुजे, गिदरो मिठो कोन थींदो जानी। पाणी मिठो ॾे पोइ ॾिस त बिटुनि में बि केॾा मिठा गिदरा पैदा थी पवनि। अज़ीज़ा ने मन उहे बचड़ा वठी हरणी डोड़ंदी। जेॾी महिल हुज़ूर जे साम्हूं बचड़न सूदो पहुती पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाइण लॻे। हुज़ूर सम्झी रहिया आहिनि, मारी निहारे रहियो आहे आका हीअ हरणी छा थी चवे। हुज़ूर फरमाए चवे थी आका मुंहिंजा बचड़ा बि मूंखां सवा नथा रही सघनि। हे मुंहिंजी जान बि तो मुस्तफ़ा ता कुर्बान, मुंहिंजा बचड़ा बि तो मुस्तफ़ा ता कुर्बान। मारी निहारे चयो सुहिणा जंहिंतां जानवर भी कुर्बान उन्हें ता मां मुझा बचड़ा भी हुजूर जे नाम ता कुर्बान। यहूदी हुयो हुन कहीं बे अंदाज में चयो त मां कोन छॾींदुसि न वेंदो। मुस्तफ़ा फरमायो पुतो खे छॾे केर थो। ऐं भिट ते रहण वारा अञा हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियईं जे ॿिनि खां टाइम मथे थी वञे मिंट ॿ त मूंखे माफ़ करे वठिजां। पूरा ॿ थिया हिन ॻाल्हि पूरी थी वई। पर हज़रत मूसा खे हिकिड़ो माण्हू ईज़ा ईंदो हो, तकलीफ़ ॾींदो हो। कीअं? हज़रत मूसा वांगुरु पटको खणी ॿधे, हज़रत मूसा वांगुरु ॾाढ़ी खणी रखे, लठ भी उन वांगुरु खणे। रोज़ माण्हुनि खे हज़रत मूसा जी अहल करे खिलाईंदो हुयो, माण्हुनि खे खिलाए दाद हासिल कंदो हुयो। हज़रत मूसा खे ॾाढो ॾुख थींदो हुयो। जेॾी महिल उन जो मौत अची वियो, उहो मरी वियो, अल्लाह जे ज़ात पंहिंजे मूसा खे हुकुम ॾिनो मुंहिंजे प्यारे जो वञी पीछो करे आए है। हज़रत मूसा आयो सोना है त बदबख्त हुयो, इन त तव्हांजे लाइ हीअं कयो हीअं कयो। हज़रत मूसा चयो मौला तुंहिंजो हुकुम आहे त मखलूक जो आवाज़ ख़ालिक जो आवाज़, हे मखलूक छा थी चवे? रब चवे थो त ऐं मूसा मखलूक सभु सच थी चवे, पर मां रब खे इहो ॿुधा कंदो त अहल हुयो, कंदो त नकुल हुयो, ॿुधा कंदो कंहिंजो हुयो, कंदो कंहिंजो हुयो? मौला कंदो मुंहिंजो हुयो। रब चवे थो तूं मुंहिंजो कलीम आहीं या नहीं?
मौला मां तुझो कलीब हाँ, मुझो नबी आहीं, हा मौला, मुझो रसूल आहीं, हा मुझा मौला। रब चयो पो जेको न मुझो रसूल आ उन जी केर अहल भी करे पो भले मजाक ते भी करे, मां रब उन के जहन्नम में वञण कीअं ॾींदुसि। उहे 5 मिंट जेके जिस्म के ईअं ठाहीं, मां तोखां तो पुछां ओ मुसलमान, तू त हुजूर जो उम्मती हईं, तू त हुजूर ते कलमे पढ़ण वारो हईं, तू जे हिन पंहिंजे जिस्म जे चेहरे के जिस्म के मुझे मुस्तफा जे सुन्नत जे मुताबिक बनाईंदे दे ख़बर हिते ही जन्नत जा मजा वठंदे या इंतजार कंदे हुन जन्नत जो जवाब दे। बस जुमलो खत्म आ, हिकड़ो ही जुमलो। छो त ही फकीरी जेके नुस्खा हन, हे छो त जेके वडा आलिम हन, मुफ्ती हन, अल्लाह उन्हनि जे इल्म में बरकतूं अता फरमाए, अल्लाह उन्हनि खे अञा परवाज़ अता फरमाए। आउं न मौलवी न मुफ्ती न को वडो ठींग न फींग, बस एतरी मुंहिंजा दोस्त सुञाणप अथव। आशिक राज पर पडीदन बिन पड्र जो वेठल सजण साईं जे दरड़े जो नौकर, बस इहा मुंहिंजी सुञाणप काफ़ी है। त अल्लाह वारनि जे दर ते जेको न पलबो आ, उहो मुंहिंजा दोस्त गुल उहे ॾींदो आ जेके अल्लाह वारनि वटों मिलंदा आहिनि। त मुंहिंजा सुहिणा, अॼु हे जेको तोखे रब ॻंढियो आ, हाणे मौक़ो मिलियो आ, छो त ज़िंदगी जी कंहिंखे ख़बर न आहे। ज़िंदगी जी कंहिंखे कुझु ॾींहं अॻु में फेसबुक ते पढ़ियो हूंदव, लाहौर जे शहर में चौंक ते हिकिड़ो नौजवान छोकिरा खां वठी करे गाड़ियूं ईंदी, उनखे सिर्फ 5 रुपया वठंदो हो, हाणे 10 जो नोट थियो 10 रुपया, वधीक बि न, बस 10 रुपया ॿिया वापसि। कंदे कंदे अञा जवानीअ जे अध ते पहुतो, गाॾी आई ठा थी वई, यार वियो हलियो, जेॾी महिल वियो हलियो उनजो NIC ये शनाख्ती कार्ड कढी हीअं जो खणी कयूं, 7 करोड़ रुपया बैंक में पिया। घणा पिया? जवाब जो ॻाल्हायो, 7 करोड़ बैंक में पिया। 2 बंगुलनि जो मालिक हुयो, लेकिन रब जी मर्ज़ी आ, कमाइण खां पोइ बि कंहिंखे नसीब करे मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ, रीह घुरियो कंहिंखे अता करे मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ। जिंदगी भर इबादतूं करे, रब हिकड़े लम्हे में खत्म करे तड़े छॾे, इहा बि मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ। सजी जिंदगी गुनाह करे, गुलाम अब्बास मजीदाने जे ॻोठ में दुरूद ऐं ज़िक्र जे महफ़िल में अचे, हुजूर जो शान ॿुधी क़ुरान ॿुधी सची तौबह करे, मुंहिंजो रब उन जी तौबह करे ज़िंदगीअ जा गुनाह मुआफ़ करे, चो इहा बि मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ। उन खां पुछण वारो कोई नाहे, उन सां हिसाब करण वारो कोई नाहे, उहो ॾियण लाइ तैयार आ। झोली अथई त वॾी झल, झोली अथई त वॾी झल मिस्टरा, जिंदगी ते भरोसो न आहे। मता वक्त हथन मां निकिरी वजई ऐं पोइ हथड़ा हणी चवी त वक्त जब बेदार था कम बख्त आंखें सो गई, सो गया जब बख्त तो बेदार आंखें हो गई। हे वक्त भी अथई, बख्त भी खुलियल अथई, हाणे मर्जी तुंहिंजी आ। अल्लाह वारनि जा नौकर तो वटि पैगाम भी खणी आया, सजण साईं जे नौकर जी हैसियत में निहार के को कहे अल्लाह वारे जो गुलाम आ, को कहे अल्लाह वारे जो गुलाम आ। हे सजण साईं जा गुलाम, हे मगसी फकीर जंहिंजा भी गुलाम, यो सिलसिलो हली बगदाद में अब्दुल कादिर जीलानी घोट वटि मेन मरकज बनियो, उतां पोइ हिकिड़ो ई रस्तो निकितो, सिधो मदीने पाक हली पहुतो। बस तो कयां, लेकिन हिन ओशा कली मजीदाने के कीअं जवाब दिया थोड़ो। जिंदगी जे कई वफा हल पो मदीने दे जरूर, जिंदगी जे कई वफा सब चो हल पो मदीने दे जरूर। रब सुने जी कई अता चौहल पो मदीने दे जरूर। अदा जे रब घोड़ा वही तवी देखो न जिंदगी जे कई वफा सब चो हल पो मदीने दे जरूर। छो विंदे मदीने मुंतज़िर मोमिन मिड़ई
मुस्तफा जे मुल्क जा इंतजार में मोमिन मिड़ई है मुस्तफा जे शहर जा जे खुलियो दर थी वई अता जो हलबो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर जो जिंदगी जे जेके वञणो हो जे बे जे तैयार है रब सोने जे कई अता हलबो मदीने दे जरूर छा वजी कंदे मस्जिद नबविया में वेही पा अदब पढ़ंदुस दुरूद मस्जिद नबविया में वेही पा अदब पढ़ंदुस दुरूद बादशाह भी जितड़े गदा जो उन्हीं मदीने हलबो जरूर जिंदगी जे कई वफा भरोसा है यार जिंदगी जे कई वफा हलबो अमजद मदीने दे जरूर हुस्न वाला शहर के पर मदीने जो नमट हुस्न वाला शहर के पर मदीने जो नमट दर्द दिल जी जित दवा दर्द दिल जी मिलती दवा जो उन्हीं मदीने हलबो जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर आफताब अहमद आ लगाई दिल जी सदा मौला जे दर हिन जमायत आ लगाई दिल जी सदा मौला जे दर रब कबूले जमायत जी दुआ जो गद जी मदीने हलबो जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर अल्लाह वारम जे दरबार मार याद रखो कदे भी खोटी का नहीं दिया हजार दाखिल थियल या हजार खारिज थियल केतरा समुंड मां कक्कर थी वसगान कर समुद्र में खोटी कौन आया जानी बस ओहे कक्कर खुश नसीब हन जेके समुद्र सा जुड़ल रहंदा अल्लाह वारन सा जेको पेचा पक्को कर फायदो थी भलाई थी दई कैसा मां कह पीर जी गाल का मां ये कोन जो तो पीर साहब मां तो कह जो अल्लाह वारन कैसा अल्लाह वारन केर हन अल्लाह वारा आखिरी जुमलो दरे मुस्तफा ते हलो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोते वीडियो दुनिया पे से बड़ा बड़ा मौलवी भी मदीने जैसा ये करके आका की खबर पवे तहे अल्लाह जो नेक सालिह बानो यानी वलीउल्लाह मुझे करीम मुस्तफा एकड़ो ही जवाब अता फरमाए हुजूर फरमायो जह जे चेहरे
चेहरे ते दिसण सां तव्हांखे मुंहिंजो सुहिणो रब यादि अची वञे यकीन समझो ही रब जो नेक बानो जेका सुञाणप मौलवी दसे गलत थी सके थी पीर दसे गलत थी सके थी मुफस्सिर मुफक्किर दसे गलत थी सके थी जुबान मुस्तफा मां निकतल जुमलो गलत नथो थी सके हाणे तोखे ऑप्शन खुलियल पाबंद नहीं एक सिवाय जेड न सुञाणप मुझे मुस्तफा बुधाए छड़ी हाने ये दिलड़ी खणी ए अखड़ियों खणी दिसंदो वञ जय यार के दिसन सां यार याद अचे उते धलो हणी वेही रहो अल्लाह अल्लाह मुराद पूरी थी जी मुझा दोस्त छो त जेके जिथा मिलंदो सिंधी माण्हू बेनीम कुदरत कुतो भी बर्दाश्त को न कंदा चवंदा बेनीम को कुतो भी दर ते न जी सच्ची ॻाल्हि आहे जे जो खाए जे गाय जे मां हजरत सोना से रहमतुल्लाह तआला अलैहि अवा बुधा उदा ठन शद शाजन सोना से फरमाइंदा हा कदे कदे मौज में जिक्र जे मौज में ओ फकीरो हुजूर जे शरीयत जी पाबंदी कयो ए जेको तबलीग जो कम कए बा कहंदे थोरो नथा कयो पण जलाल में जे फरमायो अगर असा चाहूं कैसे तो मौजूद न अगर असा चाहूं कहीं बुंड खां त सुके बुंड खां बकम रब सा के वठी सोना से जो जुमलो सजण से जे दौर में पूरो थियो ता जो की पूरो थियो मा चाहे न फकीर आशिक के ॾिस जेतरा आलिम सगो रहन मानन जी जुत्ती के पांजे मथे ते रखी इज्जत महसूस कंदो पुछो न केड़े मदरसे में पढ़ियो आ चौदा इन करीमा पे कने काने पढ़िया गुलिस्तान बोस्तान वक्ते पढ़े सिर्फ हदीस सब मथे थियो को न पढ़ियो थे ओ ही चाहे मजबूर थी चौदा यार बियो कुछ को नहीं पर मुर्शिद राजी इयो जुमलो तवा के चवंदा मां ठट्टे में हुई ठट्टे में मुफ्ती अब्दुल रहमान ठटवी हजारन मुफ्तिन जो अजब अल्लाह उनके वडी यबी अता फरमाए वडी जिंदगी जी उन जी खिदमत वेठे वेठे सच्ची हुआ एकड़ो दफो शेर मुस्तफा सा आमो सामो कचहरी थी अल्लाह ताला शेर मुस्तफा जी कब्र के पांजे रहमत सा माला माल फरमाए शेर मुस्तफा कदर तदे थींदो अञा साड बुलबुल मदीना वेठो अल्लाह ताला उनके भी सलामत रखे शेर मुस्तफा जी कब्र के अल्लाह जन्नत जी बागन में कड़ो बाग बनाए अण डिठन जी आडो गाला पर डिठल बुखोड़ उन महफिल में होया कीरियो नवाब शाह जी बाहरों साडो नौशहर में दियो हुयो आ पंडितन में अरबी टीचर गुलाम रसूल कीरियो नालो भी याद कयो जात भी याद कयो मुखे जे यार राज प्रभु दुआ तो तकरीर कंदो हई सही मां शेर मुस्तफा जो प्रोग्राम रखियो आ दिल चवे थी तू बचा दियो साहब ऑर्डर करे असांजा रंग रूट नवा नवा मास्टर थयासी सही हुकुम खपे जो ता पहुंचो वनी मां स्टेज ते बीठो दी है जो प्रोग्राम हो मुझो टाइम जो तुझो टाइम तेज तया जैसी शेर मुस्तफा अच्छी शेर मुस्तफा अंदर इन थे वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन नारो हनी रह जो कबूल अल्लाह जी जात शेर मुस्तफा जी कब्र की जन्नत जी बागन में पाए जी मुझा दोस्त याद रखो इहे दुआओं इनन सुहणन जेला निकरंदी छो असा की तरबियत में सिखारियो इहो वयो जी मुझा दोस्त बा तकरीर पे कई अचानक शेर मुस्तफा जी गाड़ी जिए जो ब्रेक है तमो ऐलान कयो शेर मुस्तफा को परी साइड में कहे घर में कहे गुलाम बाहू बदियूं तदियूं किबला चाहे जा बडो कपियो 2 मिनट खैरो बरकत जा जो साईं जन को नोट 2 मिनट लड़ी विया इन फकीर जी गुफ्तगू बुधो पे जिए दरवाजे का अंदर थिया त मुझो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन शेर मुस्तफा जी नारे तारे नारो हणायो नारो हणी बस के उतहा शेर मुस्तफा नालो भी याद कयो जगह भी याद कयो गुलाम रसूल कीरियो दियो हुयो ओ डायरेक्ट थे हाने खबर है अल्लाह ताला जाने केड़े मकाम ते किथिया उन जे गोठ में सालियान उर्स मुबारक दी जो शेर मुस्तफा तो हाथ खयो हाने एडी पब्लिक में मा छा समझा छा हाथ कई हमरा ड्रोड़ दुआयो उन के जी चो इन नौजवान के अञा अध कलाक मुझे तरफ कर मां अध कलाक ॻाल्हायो शेर मुस्तफा पे ॿुधो
जॾहिं ॿुधी बस कयूं उन टाइम ते मां बि कंहिं मौज में हुयुसि मानी बि किथे कोन खाईंदो हुयुसि मानी बनी इहा ई त मज़ेदार ॻाल्हि आहे न अरे यार मुर्शिद वठण सवलो आहे मुरीद मुरीद ॾेखारण हिकु दफ़ो रुगी ख़ुदा जो कसम ई ॻाल्हियूं कया तस्दीक शुदा हिकु दफ़ो रुगी जलसो करे मोटे मोटे पहिरीं जो टाइम सजण साहिब कारी साहब केॾा मोटिया आहियो मुंहिंजा साईं जलसे ते अच्छा माशाअल्लाह घणा दोस्त गॾु वठी विया हुयो ॿ टे हुया गॾु साईं फरमायो नाराज़ न थीजो असां ॿुधो आहे मुंहिंजे मुर्शिद जी इस्लाह जो तरीक़ो असां ॿुधो आहे त मौलाना साहब जाथे ॾींदा आहिनि वो दोस्तनि खे तयार कंदा आहिनि त ॿ टे तयार थीजो धका हली करे था जो ॾाढो माल वो दोस्त वो एड़े भलारा सुबह खां वठी आटन खे सुकाईंदा आहिनि वञी कंहिं मिस्कीन जे घर जे मथां टांडो थी पवंदा आहिनि पोइ वीचारो दावत जेका कई सा कई ईअं त को न हो न मुंहिंजे अखियुनि में लुड़क लड़ी आया मुंहिंजे मुर्शिदन शरीमन फरमायो कारी साहब असां तव्हांखे चऊं था कोशिश कयो त किथे मानी बि न खाओ त बहितर आहे अगरि केरु तव्हां खां पुछे त उनखे चओ ईअं न चओ जे छा खाईंदो जेल में बि ॾाढो सूर आहे प्रेशर जो मरीज हां बस रुगी हिकड़ी देसी मुर्गड़ी हुजे बकर जो किलो खन हुजे 1.5 किलो खीर जो हुजे में थोड़ा फोटड़ा हुजन भले मच्छी जा बपी सब तरह हुजन साईं जन फरमायो ई न कजो खबर ना है अगले गरीब जो केड़ो हाल आ मुझे रब जी जात थी जाने मुझो सजन साईं के अल्लाह वली खिजरी हयात फरमाए अल्लाह साईं ओहो नीह ओ खड़ी इन फकीर जलसन दे मानी खाण छदी 7 साल पूरा घणा 7 साल पूरा मादे जो मरीज थी वयसि अल्सर जी बीमारी थी वई शदीद जख्म मादे में थिया डॉक्टर जो या तकरीर करण छॾे या तकरीर खां पहिरीं मानी खा पहिरीं खा ड्रॉ करे न खा मुख्तसर खा पोइ मां जॾहिं दोस्तनि सां मशवरो कयो मुंहिंजो मुर्शिदनि खे वरी अर्ज़ कीअं कया यार ताईं कंहिं ख़बर पहुचे साईं जन फरमायो असां ईअं त कोन जो फ़क़ीर खे पुखुर ते पंहिंजे पाण खे सुकाए जीअण ला खाओ खाइण ला न जियो वो ॾींहुं अॼो को ॾींहुं हाणे उहो टाइम उहो जॾहिं मां मानी न खाईंदो हुयुसि साईं जन तकरीर साईं शेर मुस्तफा पूरी कई मस्जिद में मां हलियो वियुसि साईं शेर मुस्तफा जी नगर ते वेठा निहारे मौलवी कारे शेरे मुस्तफा अल्लाह वाला जी नजर याद रखो दुनिया किए बिचवे छा बिचवे पर सजन साईं जे गुलाम जे हैसियत में चवंदुस त शेरे मुस्तफा ते मुर्शिद जी नजर हुई हुजूर जो करम हुयो आलम दीन रुकी न हुयो पर खुदा उनके वली इज्जत अता फरमाई शेरे मुस्तफा में मौलवी काडे वयो राज गोली दा मां मस्जिद में सुन्नत पढ़े वेठो तंग साईं से सदी आयस शेरे मुस्तफा मौलवी साहब वे मूसा गड खलीफे के परे थी मूसा गड बैठो जी किबला मानी खाओ हाने खाओ त जवाब ॾिया हिकड़ी मुजी फकीरानी टंग मथे हिकड़ी हेठ मानी जो हिकड़ो किरड़ो खाई वरी चुप बाबा मौलवी साहब मानी हां साईं वरी हिकड़ो किरड़ो खणी वरी बस शेरे मुस्तफा पूछो त दे खबर मौलवी साहब केड़े मदरसे में पढ़ी हुई माजो किबला कहीं बे मदरसे में कोन पढ़ियो कुरान याद मदरसे में कयो हो सियारी मदरसे में ऐं साईं मशहूर वाले साईं बादशाहन जे हथ ते 1983 में दिस्तार कई उन का साईं पर दरसे निजामी बिलामा करे फारसी में कोन पढ़िया त शेर मुस्तफा मुर्गी चयो मौलवी के यार चौथो ही सबक सिखारी बुधाए खड़ी किथे पढ़ियो मुजो मुजा साईं सच तो जवाब पढ़ियो ना मुर्शिदन जे दरबार में रहियो हां कन्ना का वठी चयो तो वही तबलीग करण शुरू कयथम शेर मुस्तफा फरमायो सच्ची गाला मुजो साईं सच्ची गाला त शेर मुस्तफा अखड़ी बंद करे नेसा हो फरमायो अल्लाह तुझी मदद फरमाए याद रखो मुझा दोस्तों ये वही जवान हन जेके सभिनी जे लाइ दुआ घुरंदा त मुंहिंजा मिठड़ा मुंहिंजी पहचान सिर्फ एतिरी अथव खैर अल्लाह मां खुदा जो कसम दोस्तन के साथ मेहरबानी करे इहो परचन में जेकर ये ॻाल्हि लिखो बस एतिरो लिखो सजन साईं जे दर्रे जो फकीर आशिक अली राजपुर ताहिरी जा मुंहिंजे लाइ पहचान कोड़ा त मुंहिंजा दोस्तों अर्ज़ करण जो मकसद हुयो अल्लाह वारनि सां निस्बत जुड़ी रहे अल्लाह कदो लिखिया को अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह
ताला तरफ़ इनके अमल जी तौफीक अता फरमाए। सभिनी का माज़रत पेश की मां तव्हांजो टाइम वधीक वठी मूंखे माफ़ कयो ऐं बाहूं बदियो बीठो पहिरीं हा कयो त पोइ हेठि कयो अवां मूंखे माफ़ कयो। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे बचड़नि खे माफ़ फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।